अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मौजू किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 73। ऐं जॾहिं मस्जिद तैयार थी वई त उन्हनि माण्हुनि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया। अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजी तमन्ना आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे मस्जिद में हली अची नमाज़ पढ़ो, असांजे लाइ बरकत जो सबबु थिए। उन वक़्तु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तबूक जे तरफ़ रवाना थी रहिया हुआ। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त आऊं बारका आहियां, जॾहिं उन सफ़र खां वापसि थींदुसि त इंशाअल्लाह ईंदुसि। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तबूक खां वापसि आया त वरी उन्हनि माण्हुनि ख़वाहिश जो आॾो कयो। उन वक़्तु आयत फरमाई ऐं अबू आमिर राहिब जो कुफ़र ज़ाहिर थी वियो। जिन मस्जिद कुबा जे मुक़ाबले में कुफ़र जी हिमायत ऐं मोमिननि जे जुदाई विझण जे माण्हुनि अल्लाह ताला ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अॻु जंग कई ऐं मर्कज़ फ़राहम कयो करण जे मक़सद सां मस्जिद ज़रार ठाही ऐं इन तरह सां इन क़िस्म जे बुराईअ खां सवाइ उन्हनि जो को महज़ अल्लाह शाहिदी थो ॾे त बेशक उहे कूड़ा आहिनि। सूरह तौबा सिपारो 11 आयत 107 108 110। हरगिज़ मस्जिद नमाज़ न पढ़ जंहिं मस्जिद जा बुनियाद पहिरें ॾींहं खां तक़वा ते आहिनि, सा वधीक हक़दार आहे त उन में नमाज़ पढ़। उते अहिड़ा माण्हू आहिनि जेके पाकाईअ खे वधि खां वधि पसंदि कंदा, यानी भितरनि खां पोइ पाणीअ सां इस्तंजो कंदा। अल्लाह वधि में वधि पाक रहंदड़नि खे पसंदि करे थो। छा पोइ जंहिं शख़्स मस्जिद जो बुनियादु ख़ुदा ख़ौफ़ी ऐं अल्लाह जे राज़िबे ते रखियो सो वधीक चङो आहे, या कंहिं उन जो बुनियादु खाईअ जे किरंदड़ किनारे ते रखियो पोइ उहा उॾरंदड़ मस्जिद समेत दोज़ख जे बाहि में वञी किरी पवे ऐं अल्लाह ज़ालिम क़ौम खे हिदायत नथो करे। जेका इमारत हिननि ठाही आहे इहा सदाईं संदनि दिलनि में बेयकीनी ॻणतीअ जो मूजिबु थींदी रहंदी, मगर हीअ त सॼियूं दिलियूं टुकुर टुकुर थी वेंदियूं। अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। अली बिन इब्राहिम हज़रत मोहम्मद बाकर जिन खां रिवायत कई आहे त इहा इमारत जंहिंजे बारे में ख़ुदा फरमायो आहे जहन्नम जे किनारे ते आहे, मस्जिद ज़रार जंहिंखे मुनाफ़िक़नि मकर फ़रेब सां तमीर कयो हुयो। जॾहिं आयतूं नाज़िल थियूं जनाब रसूल ख़ुदा मालिक बिन वक्शम ख़ज़ाई ऐं आमिर बिन अर्ज़ी जेके उमरो बिन औफ़ जे क़बीले मां हुआ मोकिलियो, मस्जिद खे मिसमार करे छॾियऊं ऐं साड़े छॾियऊं। पोइ उन मस्जिद जे वेझो पहुता। मालिक आमिर खे चयो बीह आऊं संदसि घर मां बाहि खणी थो अचां, ऐं बाहि लॻाई जंहिंमें मस्जिद सड़ी, जंहिंजी छित या थंभा में बाहि लॻी वई ऐं उहा किरी पई ऐं उहे मुनाफ़िक़ीन भॼी विया। वरी उन जूं भितियूं किराए छॾियूं ऐं वापसि आया। ॿी रिवायत मुताबिक़ अम्मार रज़ी अल्लाह ताला बिन यासिर ऐं वैशी खे मोकिलियो, ॿिन्ही उनखे बर्बादु करे छॾियो।